अस्सलाम वालेकुम, वेलकम इन आवर करियर कॉर्नर चैनल। मां अब्दुल रऊफ़। अॼु असांजो टॉपिक आहे प्रीपोजिशन। प्रीपोजिशन भी हिकिड़ो इम्पॉर्टेंट टॉपिक आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन मोस्टली हिन में भी ॿ टे क्वेश्चन ईंदा आहिनि। त तव्हां जेके पोयां पासपोर्ट ॾिठा हूंदा त उन में लाज़मी प्रीपोजिशन जो भी पोर्शन खणंदा आहिनि। प्रीपोजिशन छाकाणि त हर टेस्टिंग सर्विस जे हिसाब सां प्रीपोजिशन त लाज़मी हूंदो आहे। तव्हांजे फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जा पेपर ॾिना हूंदा, OTS जा ॾिना हूंदा, NTS जा ॾिना हूंदा, त लाज़मी प्रीपोजिशन जो हिकु ॿ क्वेश्चन लाज़मी ॾींदा आहिनि। अॼु असां प्रीपोजिशन जे बारे में पढ़ंदासीं। प्रीपोजिशन खे असां सिंधी में चवंदा आहियूं हर्फ़े जर। प्रीपोजिशन खे असां सिंधी में ईअं फॉर एग्ज़ाम्पल चई सघूं था, प्रीपोजिशन हिकु अहिड़ो लफ़्ज़ु आहे जेको रिलेशनशिप ॿुधाईंदो आहे कंहिं नाउन प्रोनाउन या कंहिं ॿिए लफ़्ज़ में। ठीकु आहे, उनखे असां चवंदा आहियूं प्रीपोजिशन चवंदा आहियूं। या हाणे फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो हिते मां मिसाल ॾिनो आहे, द मैन वॉज़ वॉकिंग अलॉन्ग द रोड वेन ही फेल डाउन। ठीकु आहे, हाणे हिते प्रीपोजिशन कहिड़ो आहे, तव्हांखे इहो हिकिड़ो सेंटेंस ॾींदा, हिकिड़ो माना तव्हांखे सेंटेंस ॾींदा त पुछंदा हिते माना कहिड़ो प्रीपोजिशन पवंदो, अलॉन्ग पवंदो, अबो पवंदो, हेठि पवंदो, ऑन पवंदो। ठीकु आहे, हाणे असां डिफरेंट यूज़ेज बि पढ़ंदासीं प्रीपोजिशन। हाणे तव्हांखे इन अलॉन्ग जी यूज़ेज ख़बर हूंदी त पोइ हुते तव्हां बिल्कुलु सम्झींदो त हे बिल्कुलु हिते अलॉन्ग जो यूज़ेज थो। सेंटेंस ॾिसी करे तव्हां सम्झी वेंदो त हिते अलॉन्ग पवंदो। हाणे हिते अलॉन्ग जेको आहे असांजो प्रीपोजिशन आहे कंहिंसां रिलेशनशिप ॾेखारे थो, नाउन सां। द मेन वॉज़ वॉकिंग अलॉन्ग द रोड। केरु घुमी रहियो हुयो रोड ते? मेन, माना हिकु माण्हू घुमी रहियो हुयो जॾहिं उहो किरी पियो। हाणे जे ॿियो असांजो जुमिलो आहे त टॉय कार रोल्ड अराउंड द सोफ़ा। टॉय कार हुई उहा सोफ़ा जे हेठां रोल करे। इहो हिते अराउंड हिते असांजो छा आहे, प्रीपोजिशन आहे। ऐं हिते असांजो हे कंहिं जेको अराउंड आहे उहो रिलेशनशिप करे थो टॉय कार सां रिलेशनशिप ॾेखारे थो। ठीकु आहे, हाणे असां जेको मेन असांजो मेजर पोर्शन हूंदो, असां यूज़ेज जेको हूंदो प्रीपोजिशन जे बारे में पढ़ंदासीं। हाणे जे फस्ट यूज़ेज असांजो आहे उहो आहे अबो जो। हाणे फस्ट इन जो असां यूज़ आहे उहो आहे अबो, मतिलबु जो आहे हायर देन, का माना मथे शइ जेका हायर हुजे। जीअं हिन जो हिकिड़ो जुमिलो ॾिनल आहे, द प्लेन फ्ल्यू अबो द क्लाउड्स। हाणे हिते असां अबो यूज़ कंदासीं। बेलो बिटवीन अवर बि इस्तेमालु न कंदा, छाकाणि अबो फ्ल्यू आहे, अबो माना हायर देन, का माना ऊचाई सफ़ा मथे हुजे, जंहिं ते असांजी पहुच जेका न हुजे। ठीकु आहे, मथे हुजे सफ़ा, त उन हिते असां यूज़ कंदा आहियूं अबो जो इस्तेमालु यूज़ कंदा आहियूं। ॿियो अबो जो इस्तेमालु हूंदो आहे अर्लियर ऑन पेज, माना पेज खां पहिरियां। देयर इज़ अ हेडिंग अबो द ईच डायग्राम। माना जेका हेडिंग हुई, माना छा हुई, हर डायग्राम खां छा हूंदी आहे, अबो हूंदी आहे। छाकाणि हिकिड़ो हेठि डायग्राम हूंदो आहे, मथां असांजी हेडिंग लिखियलु हूंदी आहे, उते असां बि अबो इस्तेमालु कंदा। इहो हुया असांजा ॿ अबो जा इस्तेमालु। हाणे असां पढ़ंदासीं अक्रॉस जो यूज़ेज पढ़ंदासीं। प्रीपोजिशन अक्रॉस हिकिड़ो प्रीपोजिशन आहे, उन जा ॿ असां हिते पॉइंट आउट कया आहिनि यूज़ेज। हाणे जीअं पहिरियों आहे फ्रॉम वन साइड टू अदर साइड, माना हिकु साइड खां ॿी तरफ़ वञणु। ठीकु आहे, जीअं हिकु जुमिलो मिलियलु आहे, वी वॉक्ड अक्रॉस द फील्ड। हाणे हिते असां अक्रॉस इस्तेमालु कंदासीं, न की अलॉन्ग इस्तेमालु कंदासीं, न की एड इस्तेमालु, छाकाणि असां हिकिड़ो फील्ड मां अक्रॉस था कयूं। ठीकु आहे, हिते माना हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं वञूं था, उते असां इस्तेमालु कंदासीं, अक्रॉस इस्तेमालु कंदासीं। ॿियो अक्रॉस जो यूज़ेज हूंदो आहे ऑन द अदर साइड, माना ॿी तरफ़ खां। इहे तव्हां ॿ जेके मेन यूज़ेज आहिनि जेके असां पोयां पढ़ी आया आहियूं, माना कमीशन जे PSS में जेके असां पढ़ियो आहे, जेको उहे असां तव्हांखे जेके मेन शयूं आहिनि उहे असां तव्हांखे पढ़ाईंदासीं, जे तव्हांखे म्यूनिसिपल ऑफिसर टाउन ऑफिसर जे हिसाब सां बेनिफिट्स आहिनि। ॿियो असांजो आहे, हाणे हिन जुमिलो मिलियलु आहे, ॿियो यूज़ेज आहे अक्रॉस जो ऑन द अदर साइड ऑफ। जे देयर इज़ अ स्टोर अक्रॉस द स्ट्रीट, माना स्टोर जेको हुयो स्ट्रीट जे अक्रॉस हुयो, माना ॿिए तरफ़ खां हुयो। इहो हुयो असांजा अक्रॉस जो यूज़। हाणे असां पढ़ंदासीं आफ्टर जो यूज़। टियों नंबर आहे आफ्टर जा यूज़। असांजा 3-4 आहिनि। हाणे पहिरियों जीअं यूज़ आहे हिन जो लेटर इन टाइम, उहो माना टाइम खे मेंशन कंदो। आफ्टर 10 o'clock, आफ्टर लंच, चवंदा न आई विल अराइव आफ्टर 10 o'clock। हाणे हिते असां आफ्टर माना को टाइम खे मेंशन करे थो। हाणे ॿियो असांजो यूज़ेज आहे लेटर इन सीरीज़, त क्यू कम्स आफ्टर पी या एस आफ्टर, ॾिसो हाणे क्यू कम्स आफ्टर पी। इहो मोस्टली जेको सीरीज़ में असां एनालिटिकल रीज़निंग हूंदी आहे, अर्थमेटिक मीन मैथमेटिक्स जे हिसाब सां, उते असांजो यूज़ करे सघूं था सीरीज़ जे हिसाब सां। ॿियो असांजो हूंदो आहे इन परस्यूट ऑफ, द डॉग रेन आफ्टर द कैट। इन परस्यूट ऑफ जो मतिलबु हूंदो आहे कंहिंजे माना पुठियां या ताक़ब वग़ैरह करणु। माना हाणे डॉग जेको हुयो छा करे रहियो, रेन करे रहियो आफ्टर द कैट, माना कैट जे पोयां, उन पुठियां माना हिकिड़ो ताक़िब करे रहियो। हिते इहे हुया असांजा आफ्टर जा यूज़ेज। उते बि असां हिते 3 यूज़ेज पढ़ियासीं।
हिते हाणे असांजो परस्यून जो मतिलबु हिते निकिरे थो माना कुतो जेको हुयो माना छा ॿिली जे पोयां जेको हुनजे ताक़िब कयो थो उहो हली रहियो हुयो। हाणे असांजो टियों जेको यूज़ेज आहे अलॉन्ग जो यूज़ आहे, फॉलोइंग द लेंथ ऑफ, ठीकु आहे, जेको कंहिं लेंथ खे छा करे फॉलो करे, वी वॉक्ड अलॉन्ग द रोड। हाणे हिते वी वॉक्ड अक्रॉस द रोड न चवंदासीं, अक्रॉस तव्हांखे माना पढ़ियल हूंदो यूज़ेज त अक्रॉस जा 2 यूज़ेज असां पढ़ियासीं, फ्रॉम वन साइड टू अदर साइड या फ्रॉम इन अदर साइड। हाणे हिते असां इस्तेमालु कंदासीं अलॉन्ग इस्तेमालु कंदासीं। टियों जेको यूज़ेज आहे अमंग जो यूज़ेज आहे, विद इन अ ग्रुप माना मोर देन 2, ठीकु आहे। जीअं असांजो मिलियल आहे जुमिलो मिलियल आहे द मनी वॉज शेयर्ड अमंग द 3 पीपल। हाणे जेकॾहिं हिते 2 पीपल हुजनि हा त पोइ हिते असां बिटवीन यूज़ कयूं आहे, बिटवीन ॿिनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, अमंग मोर देन 2 जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। इहो हुयो अमंग जो यूज़, जेको मोस्टली कॉमन यूज़ेज आहिनि उहे असां लिखिया आहिनि। हाणे 5हों यूज़ेज आहे असांजो अराउंड जो, अराउंड जा 4 यूज़ेज आहिनि। पहिरियों आहे सर्किल समथिंग, वी वॉक्ड अराउंड द ब्लॉक, असां ब्लॉक जे चौधारी चकर लॻायो। हाणे हिते माना हिकिड़ो सर्किल जे हिसाब सां सर्किल खे हिते माना मैंशन करे थो। हाणे ॿियो आहे सराउंडिंग जे हिसाब सां, देयर इज़ अ फेंस अराउंड द गार्डन, जेको फेंस हुई फेंस जेका आई माना गार्डन जी छा लॻल चौधारी, माना फेंस माना हिकिड़ी तव्हां ॾिसंदा हूंदो नर्सिंग गार्डन हूंदो आहे या कोई अहिड़ी शइ हूंदी आहे, ठीकु आहे, उन जे चौधारी हिकिड़ी माना हिकिड़ी तार वग़ैरह हिकिड़ी रिस्ट्रिक्शन हणंदा आहिनि त हे अॻियां न वञो, ठीकु आहे। उहो असां ॿियो 3 नंबर असांजो यूज़ेज आहे डिफरेंट पार्ट्स ऑफ, आई लुक्ड अराउंड द हाउस फॉर द कीज़, आई लुक्ड अराउंड द हाउस फॉर द कीज़, ठीकु आहे। 4थों नंबर आहे असांजो इन द अदर डायरेक्शन, माना को डायरेक्शन खे शो करे त उनखे असां उते बि असां अराउंड जो यूज़ कंदा आहियूं। जीअं हाणे फॉर एग्ज़ाम्पल हिते जुमिलो मिलियल आहे वी टर्न अराउंड एंड वेंट बैक होम, ठीकु आहे। उते हाणे हिते मैंशन छा करे थो, हिकिड़ी डायरेक्शन शो करे थो, वी टर्न अराउंड एंड वेंट बैक होम। इहो हुयो असांजा अराउंड जा 4 यूज़ेज। हाणे अॻियां असां हलंदासीं। 5हों बि यूज़ेज आहे अप्रॉक्सीमेटली, ही इज़ अराउंड 6 फीट टॉल, उहो तक़रीबन जेको आहे 6 फुट वॾो आहे। हिते बि हाणे अराउंड जो मतिलबु हिते निकिरे थो माना अप्रॉक्सीमेटली जो हिसाब सां हिते असां अराउंड इस्तेमालु कंदासीं। हाणे असांजो 6हों नंबर जेको यूज़ेज आहे उहो आहे एट जो। एट हमेशह कंहिं स्पेसिफिक लोकेशन जे लाइ इस्तेमालु थींदी आहे, एट स्ट्रीट, एट होम, एट स्कूल, का लोकेशन वग़ैरह खे ॿुधाए त उनखे असां एट इस्तेमालु कंदा आहियूं। ॿियो असां यूज़ कंदा आहियूं एट जो इस्तेमालु हूंदो आहे उहो पॉइंट ऑफ टाइम जे बारे में ॿुधाए, अ पॉइंट इन टाइम, एट 5 o'clock, एट क्रिसमस, ठीकु आहे। हिते असां एट इस्तेमालु कंदासीं। ॿियो एट जो इस्तेमालु हूंदो आहे का कंडीशन वग़ैरह हुजे, एट पीस, एट वॉर, उते असां एड कंदा आहियूं। ऐं 4थों नंबर यूज़ जेको आहे का एक्टिविटी थिए, एट वर्क, एट स्कूल, एट प्ले, उते बि असां एट इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं असांजो आख़िरी यूज़ेज आहे माना एट जो टू वार्स, लोकेट समवन, वेव एट समवन, उते असां एट इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं 7हों नंबर असांजो जेको यूज़ेज आहे उहो आहे बिफोर जो। बिफोर जो मतिलबु तव्हां हूंदो आहे अॻियां, अर्लियर इन टाइम। पहिरियों यूज़ेज आहे अर्लियर इन टाइम, बिफोर 2 o'clock, बिफोर 2 o'clock, बिफोर 3 o'clock, ठीकु आहे, बिफोर क्रिसमस, बिफोर हॉलीडेज़, हिते असां छा कंदासीं बिफोर इस्तेमालु कंदासीं। ॿियो बिफोर जो यूज़ हूंदो आहे उहो सीरीज़ में, जीअं असां आफ्टर जो पढ़ी आयासीं, अर्लियर इन सीरीज़ खां पहिरियां जीअं एस कम्स बिफोर टी, जीअं ओॾे आफ्टर में हो पी कम्स आफ्टर टी, अहिड़े हिसाब सां। इहो हुयो असांजा 2 बिफोर जा यूज़। हाणे असां पढ़ंदासीं 8हों जेको यूज़ेज आहे उहो आहे असांजो बिहाइंड जो। बिहाइंड जो मतिलबु हूंदो आहे का पुठियां, बिहाइंड जो मतिलबु हूंदो आहे पुठियां, एट बैक साइड, एट द बैक ऑफ। जीअं पहिरियों जुमिलो मिलियल आहे जीअं द लिटिल गर्ल हेड बिहाइंड द मदर, माना जेका नंढी छोकिरी हुई उहा पंहिंजी माउ जे पुठियां छा थी लिकी, हुते माना बिहाइंड जो मतिलबु लॻे थो बैक साइड आहे। ॿियो असांजो बिहाइंड जो यूज़ेज आहे उहो आहे लेट जो, आई एम बिहाइंड इन माई वर्क। हाणे हिते बिहाइंड जो मतिलबु आहे लेट आहे, न की बैक साइड आहे। माना हिकिड़ो तव्हांखे सेंटेंस में तव्हांखे हिकिड़ो माना गेस करिणो आहे त माना हिन जुमिले में कहिड़ो असांखे प्रीपोजिशन हणिणो आहे। तव्हांखे यूज़ेज ख़बर हूंदा त बिफोर जो, बिहाइंड जो, अलॉन्ग जा यूज़ेज असां पढ़ूं था त पोइ तव्हां आराम सां प्रीपोजिशन जा सवाल करे सघो था। हिते हिन जो मतिलबु आहे मां जेको आहे पंहिंजे वर्क में मां लेट आहियां। 4थों जेको 3हों नंबर यूज़ेज आहे बिहाइंड जो उहो आहे कॉज़ या ओरिजिन जो, त हू वॉज़ बिहाइंड दैट आइडिया, हिन आइडिया जे पुठियां केरु आहे, माना हिकिड़ी ओरिजिन ॿुधाए थो त हीअ आइडिया जेको माना को बि आइडिया कंहिं ॾिनो आहे, को मीटिंग थी आहे, को अहिड़ो आइडिया बि ॾींदो आहे, को सुठो आइडिया निकिरंदो आहे, ठीकु आहे। पोइ को पुछंदो आहे, को मिसाल तौरु मीटिंग में जेको हेड हूंदो आहे त पुछे हे मां हिन आइडिया जे पुठियां केरु आहे माण्हू, माना हिकिड़ी ओरिजिन, हिन जो मतिलबु निकिरे थो हिते ओरिजिन जो, ठीकु आहे। इहो हुया असांजा बिहाइंड जा 3 यूज़ेज।
असां अॻियां हलंदासीं हाणे बेलो जा यूज़ेस पढ़ंदा। बेलो जो मतिलबु बेलो जो माना लोअर या अंडर हेठि, बेलो फ्रीज़िंग, बेलो सी लेवल, इहो हिकिड़ो बेलो यूज़ आहे। ॿियो असांजो बेलो जो यूज़ेज आहे उहो आहे लेटर ऑन अ पेज, फुट नोट्स आर प्रोवाइडेड बिलो द नेक्स्ट। इहो ॿ असांजा आहिनि बेलो जा यूज़ेज। असांजो 10 नंबर जेको आहे बिनीथ। बिनीथ जो मतिलबु हूंदो आहे लोअर देन या बेलो, बिनीथ अर्थ, बिनीथ अर्थ। बेलो ऐं बिनीथ में फ़र्क़ु आहे। बिनीथ माना जेको अंदरि अर्थ जे हेठां हुजे, माना जेके मिनरल्स हूंदा आहिनि उहे असां चवंदासीं माना बिनीथ अर्थ आहिनि, न की बेलो आहिनि, ठीकु आहे। टॉय वाज़ रोलिंग बेलो द टेबल, हाणे हिते असां बिनीथ यूज़ न कंदासीं, हाणे हिते असां बिनीथ न कंदासीं, बेलो यूज़ कंदासीं। बिनीथ जो मतिलबु का शइ अंदरि हुजे मौजूदु, जीअं असांजा मिनरल्स हूंदा आहिनि, रॉक्स में मिनरल्स आहिनि, कापर आहे, गोल्ड आहे, हिते असां बिनीथ इस्तेमालु कंदासीं। ॿियो असांजो आहे 11 नंबर आहे बिसाइड। बिसाइड मतिलबु नेक्स्ट टू, हुन सां गॾोगॾु, ठीकु आहे। आई सेट बिसाइड हर इन क्लास, हाणे बिसाइड जो मतिलबु आहे हुन सां गॾोगॾु। ॿियो 12 नंबर आहे असांजो बिसाइड्स। बिसाइड जो मतिलबु हूंदो आहे एडिशन, एज़ वेल एज़, हुन सां गॾोगॾु। एडिशन माना एडिशन, वी स्टडी अदर लैंग्वेजिस बिसाइड्स इंग्लिश, माना इंग्लिश सां गॾोगॾु मां ॿियूं बि लैंग्वेजिस पढ़ंदो आहियां। इहो हुयो असांजो बिसाइड जो यूज़ेज। हाणे असां पढ़ंदासीं बिटवीन जो यूज़ेज। सॉरी, बिटवीन तव्हांखे अॻु मां पढ़ियो ॿुधायो त माना कंहिं ॿिनि शयुनि जे विच में इस्तेमालु थींदो आहे। द मनी वॉज शेयर्ड बिटवीन टू पीपल, माना जेका पैसा जेके शेयर कया हुया ॿिनि माण्हुनि जे विच में। हाणे हिते जीअं 3 पीपल हुजे हा त पोइ असां इस्तेमालु कयूं आहे अमंग इस्तेमालु कयूं आहे, ठीकु आहे। हाणे असांजो 14 नंबर आहे, इहो बिटवीन जो मोस्टली इहो हिकिड़ो यूज़ेज आहे। ऐं 14 नंबर असांजो आहे बाय जो यूज़ेज। बाय जो मतिलबु पहिरियों यूज़ेज आहे नियर, हाउस बाय द सी। हाणे हिते बाय जो मतिलबु निकिरे थो नियर, न की ठीकु आहे, हिते निकिरे थो बाय जो मतिलबु नियर निकिरे थो। ॿियो असांजो बाय जो यूज़ मोस्टली हूंदो आहे उहो पैसिव में इस्तेमालु थींदो आहे। हिकिड़ो पैसिव जुमिलो मिलियल आहे, ही वेव्ड एज़ ही ड्रोव बाय द हाउस, इहो हिकिड़ो पैसिव टेंस आहे। ॿियो असांजो बाय जो यूज़ आहे नॉट लेटर देन, ट्राई टू फिनिश द वर्क बाय नेक्स्ट वीक, माना इहो जेको कमु आहे तव्हां नेक्स्ट वीक तव्हां मुकमल करे छॾियो, ठीकु आहे, नॉट लेटर देन। ॿियो असांजो बाय जो हूंदो आहे इहो काई यूनिट वग़ैरह जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं असांजा, चीपर बाय डज़न या सोल्ड बाय द वेट, सोल्ड बाय वेट, उते असां बाय इस्तेमालु कंदा आहियूं। इहे बाय जा मुफ़्त डिफरेंट असां ॾिसो यूज़ेज पढ़ियासीं। जेकॾहिं तव्हांखे यूज़ेज ख़बर हूंदा त तव्हां आसानी सां प्रीपोजिशन सुवाल करे सघो था, जेकॾहिं बाय ऑप्शन मिलियल आहे त क्वेश्चन में। ऐं असांजो 15 नंबर यूज़ेज आहे फॉर जो यूज़ेज आहे। फॉर जा डिफरेंट यूज़ेज आहिनि, 4-5 यूज़ेज असां ॾिना आहिनि। पहिरियों यूज़ेज असां ॾिनो आहे ड्यूरेशन ऑफ टाइम जो, वी वॉकड फॉर 2 आवर्स, असां 2 कलाक ते घुमियासीं। हाणे हिते ॾिसो टाइम ॿुधाए थो। हाणे हिकिड़ो जुमिलो तव्हांखे मिलियल हूंदो, तव्हां हिते फॉर इस्तेमालु थींदो, इन इस्तेमालु थींदो या टू इस्तेमालु थींदो। जेकॾहिं तव्हांखे यूज़ेज ख़बर हूंदो त फॉर टाइम जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे, त पोइ असां फॉर इस्तेमालु कंदासीं। ऐं ॿियो असांजो फॉर जो यूज़ेज आहे उहो आहे डिस्टेंस जे लाइ, आई वॉकड फॉर 5 किलोमीटर्स। हाणे हिते 5 किलोमीटर्स छा ॿुधाए थो, डिस्टेंस ॿुधाए थो, तंहिंजे करे हिते मां फॉर यूज़ इस्तेमालु कयो आहे। ॿियो फॉर जो इस्तेमालु आहे उहो आहे पर्पज़ जे हिसाब सां, आई बॉट दिस जैकेट फॉर यू, मां हे जेको जैकेट वरितो उहो तव्हांजे लाइ वरितो। हे हिते माना छा ॿुधाए थो, माना हिकिड़ो पर्पज़ ॿुधाए थो, ठीकु आहे। हाणे असांजो आख़िरी आहे फॉर जो इन द डायरेक्शन, को डायरेक्शन वग़ैरह जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे फॉर। शी लेफ्ट फॉर न्यूयॉर्क, ठीकु आहे, शी लेफ्ट फॉर न्यूयॉर्क, इहो माना हिकिड़ो डायरेक्शन ॿुधाए थो। इहो हुया असांजा फॉर जा यूज़ेज 4। अॻियां हलंदासीं असां हाणे फ्रॉम जा यूज़ेज पढ़ंदासीं। फ्रॉम जो पहिरियों यूज़ेज आहे प्लेस ऑफ ओरिजिन, माना का ओरिजिन हुजे, जीअं वी लेफ्ट फ्रॉम कराची, वी लेफ्ट फ्रॉम पाकिस्तान, या ही कम्स फ्रॉम पाकिस्तान, हिकिड़ी माना ओरिजिन ॿुधाए थो। माना ही लेफ्ट, हू पाकिस्तान खां वियो, या ही कम्स फ्रॉम मैक्सिको, माना मैक्सिको खां आयो। इहो असांजो आहे पहिरियों यूज़ेज। ॿियो नंबर आहे स्टार्ट ऑफ रेंज, का रेंज जे हिसाब सां, जीअं फ्रॉम 20 to 30 पीपल वर प्रेज़ेंट, हिते असां हिकिड़ी रेंज ॿुधाए थो, हिते पोइ तंहिंजे करे असां फ्रॉम यूज़ कंदासीं। ॿियो यूज़ेज आहे फ्रॉम जो, उहो आहे असांजो काज़ जो, ही सफ़र्स फ्रॉम नर्वसनेस। हाणे हिकिड़ो सबबु ॿुधाए थो, उहो सफ़र कंहिंखां करे थो, हिकिड़ो नर्वसनेस, पोइ हिते तंहिंजे करे असां हिते फ्रॉम यूज़ कंदासीं। जेकॾहिं तव्हां ॾिसो फ्रॉम जा डिफरेंट यूज़ेज आहिनि। हाणे असां आख़िरी फ्रॉम जो यूज़ेज पढ़ंदासीं, उहो आहे सोर्स जो। सोर्स माना ज़रियो। आई फर्स्ट हियर द स्टोरी फ्रॉम यू, मां जेका स्टोरी जेका ॿुधी उहो मां पहिरियां तव्हां खां ॿुधी, माना हिकिड़ो ज़रियो ॿुधाए थो। फ्रॉम जो मतिलबु हिकिड़ो सोर्स जो निकिरे थो।
हाणे असां पढ़ंदासीं 17 नंबर आहे इन जो यूज़ेज। इन जा डिफरेंट यूज़ेज आहिनि, 7 यूज़ेज मां तव्हांखे ॾिना आहिनि, ठीकु आहे। पहिरियों नंबर आहे जेका एरिया हुजे, आई लिव इन लंडन या इन यूरोप, इन पाकिस्तान, उते असां इन इस्तेमालु कंदा। इन जेको लोकेशन वग़ैरह जे लाइ इस्तेमालु थींदी आहे, इन द रूम, इन द बिल्डिंग। ॿियो असांजो कंहिं लार्ज यूनिट ऑफ टाइम जे लाइ इन जो इस्तेमालु थींदो आहे, दैट हैपन इन मार्च इन 1992, को ईयर वग़ैरह जे लाइ बि इस्तेमालु कंदा आहियूं। ॿियो असांजो इन जो इस्तेमालु थींदो आहे विद इन अ सर्टेन टाइम, आई विल रिटर्न इन एन आवर, इन एन आवर। हिते ऑन इस्तेमालु न थींदो, न एट इस्तेमालु थींदो, हिते हिकिड़ो टाइम, हिकिड़ो सर्टेन टाइम ॿुधाए थो, मां 1 कलाक अंदरि मां वापसि ईंदुमि। ॿियो असांजो हूंदो आहे बाय मीन्स ऑफ, राइट इन पेंसिल, माना हिकिड़ो ज़रियो आहे, मां असां छा कंदा आहियूं, राइट छा कंदा आहियूं, राइट इन पेंसिल थींदो, स्पीक इन इंग्लिश। ॿियो असांजो यूज़ेज आहे कंडीशन, इन डाउट, इन हरी, इन सीक्रेट, हिते बि असां इन इस्तेमालु कंदासीं। ऐं ॿियो असांजो यूज़ेज आहे इन जो मेंबर ऑफ, ठीकु आहे। ही इज़ एन आर्मी या ही इज़ ए नेवी, माना को मेंबर हुजे कंहिं शइ, माना कंहिं आर्मी में या नेवी में, उते असां इन जो इस्तेमालु कंदा आहियूं। इहो हुआ यूज़ेज इन जा। असां इन क्विकली इन जे करे मां हलां थो, छाकाणि जीअं असां जेतिरा जेके यूज़ेज आहिनि कवर करे सघूं हिन फस्ट लेक्चर में। प्रीपोजिशन हिकिड़ो त वॾो वास्ट टॉपिक आहे, इन खे जेतिरो असां कवर कयूं त ओतिरो घटि आहे। हिकिड़ो हिन ते 8-10 लेक्चर बि थी सघंदा। फिक्स्ड प्रीपोजिशन आहे, उन जा अलाए केतिरा यूज़ेज आहिनि, डिफरेंट यूज़ेज। मां जेके मेन यूज़ेज आहिनि उहो जीअं मां हिन स्लाइड्स में, हिन लेक्चर में तव्हां हिते तव्हांखे पढ़ायां थो, जेके मेन यूज़ेज मुंहिंजा हुया जेके कढिया आहिनि, छाकाणि त हिकिड़ो टाइम लिमिटेड आहे। हूअं त प्रीपोजिशन जे लाइ असां 4-5 ॿिया बि लेक्चर कयूं त पूरो न थींदो, पर मेन जेके पॉइंट्स आहिनि मां प्रीपोजिशन जे हिसाब सां तव्हांखे हिन स्लाइड्स में पढ़ायां पियो। हाणे असांजो आहे 18 नंबर यूज़ेज आहे, उहो आहे आन जो यूज़ेज आहे। आन जो यूज़ेज तव्हां पढ़ियो हूंदो, हिकु मां टचिंग सरफेस जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, जीअं ऑन द टेबल, बुक इज़ ऑन द टेबल, या ऑन द वॉल, द पिक्चर इज़ ऑन द वॉल, पिक्चर जेको आहे वॉल ते आहे, माना हिकिड़ो सरफेस, टचिंग सरफेस ॿुधाए थो। ॿियो असांजो आन जो इस्तेमालु हूंदो आहे कंहिं सर्टेन डे ते, दैट हैपन ऑन संडे ऑन द 6 जून, उते असां आन इस्तेमालु कंदा आहियूं। ॿियो असां आन इस्तेमालु कंदा आहियूं सर्टेन स्ट्रीट, ऑन साउथ स्ट्रीट, ठीकु आहे, स्ट्रीट वग़ैरह जे लाइ। ॿियो असां हूंदो आहे अबाउट जे लाइ, बुक ऑन इंजीनियरिंग, हीअ बुक जेको आहे कंहिं ते आहे, इंजीनियरिंग ते आहे, ठीकु आहे, अबाउट ऑन इंजीनियरिंग। हाणे अबाउट हिते इस्तेमालु, अबाउट माना बाबति आहे, हीअ बुक कंहिंजे बाबति आहे, इंजीनियरिंग बाबति आहे, हिते आन जो मतिलबु अबाउट बारे में निकिरे थो। हाणे ॿियो असांजो हूंदो आहे आन जो इस्तेमालु स्टेट आर कंडीशन जे हिसाब सां, ऑन स्ट्राइक, ऑन फायर, ऑन हॉलीडे, उते असां ऑन इस्तेमालु कंदा आहियूं। ॿियो असांजो ऑन जो इस्तेमालु आहे बाय मीन्स ऑफ, लिव ऑन पेंशन या शो ऑन टेलीविज़न, हिते असां छा कंदासीं, हिकिड़ो ज़रियो ॿुधाए थो, लिव ऑन अ पेंशन, ठीकु आहे। इहो हुयो असांजो ऑन जो इस्तेमालु। ऑन जा इस्तेमालु बि 4-5 हुया, जेके मेन हुया, मां खे सही लॻा उहे मां तव्हांखे स्लाइड में पढ़ाया। हाणे असां पढ़ंदासीं आख़िरी यूज़ेज असांजो हूंदो अवर जो यूज़ेज, प्रीपोजिशन जो आख़िरी यूज़ेज आहे ओवर, मतिलबु मथां। देयर आर कपबोर्ड्स ओवर द सिंक, ॿियो ओवर जो मोस्टली हिकिड़ो कवरिंग जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे, या वी स्प्रेड एन एक्स्ट्रा ब्लैंकेट ओवर द बेड, असां हिकिड़ो एक्स्ट्रा ब्लैंकेट जेको स्प्रेड कयोसीं पंहिंजे बेड ते, उहो हिकिड़ो माना हिकिड़ो कवरिंग जो कॉन्सेप्ट ॾिए थो, ठीकु आहे। 2 हुया ओवर जा यूज़ेज। अॼु असांजो लेक्चर हुयो एतिरे ताईं प्रीपोजिशन। असां नेक्स्ट लेक्चर में असां फिक्स्ड प्रीपोजिशन पढ़ंदासीं। फिक्स्ड प्रीपोजिशन बि मोस्टली तव्हांखे यादि करणी हूंदी, उनजा बि हिकिड़ो लेक्चर असां नेक्स्ट जेको लेक्चर हूंदो असांजो 4थों लेक्चर उन में पढ़ंदासीं। थैंक यू सो मच, मिलंदासीं नेक्स्ट लेक्चर में।